अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी हुकूमत पारां दहशतगर्दी, इंतहा पसंदी ऐं फ़िरक़े वारियत जे ख़ात्मे लाइ सूबनि पारां खयल क़दमनि खे मॉनिटर करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद नेशनल एक्शन प्लान ते थींदड़ अमल ते जाइज़ो वठण लाइ कराची पहुची वियो। ज़रियनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी घरू वज़ीर रेंजर्स ऐं ॿियनि वफ़ाक़ी इदारनि खां ब्रीफिंग वठंदो। उगांडण वारे मामले ते सिंध ऐं वफ़ाक़ सरकार आमो साम्हूं। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर वफ़ाक़ खे के इलेक्ट्रिक बिल ज़रिए KMC जा बिल उगाड़ण जी इजाज़त न ॾींदो। गवर्नर इमरान इस्माइल चयो आहे त बिलनि ज़रिए टैक्स उगाड़ण बदिरां ॿियो रस्तो ॻोल्हियो वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त के इलेक्ट्रिक बिल KMC जो नोट टैक्स उगाड़ण लाइ वफ़ाक़ ऐं नेप्रा सां ॻाल्हियूं थी वियूं आहिनि। तब्दीली सरकार जो ग़रीब अवाम मथां हिकु ॿियो बार। यूटिलिटी स्टोर्स ते रोज़मर्रा जे इस्तेमाल वारे शयुनि जूं क़ीमतूं वधाए छॾियूं। कुकिंग ऑयल जो फ़ी लीटर 97 ऐं गिहु किलो 96 रुपया महांगो करे छॾियो। टी वाइटनर जो 1.25 किलो वारो पैकेट 40 रुपया महांगो ऐं ॿियनि शयुनि जी क़ीमतुनि में पिणु वाधि करे छॾी। नोटिफिकेशन जारी। वफ़ाक़ी हुकूमत पारां ईंदड़ आम चूंडूं नए आदमशुमारी तहत कराइण जो ऐलान। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त पहिरियों भेरो आदमशुमारी जदीद टेक्नोलॉजी ज़रिए कराई वेंदी, जेका 18 महीननि में मुकमिल थींदी। कराची वासियुनि लाइ ख़ुशख़बरी आहे, ग्रीन लाइन जूं बसूं ईंदड़ महीने पहुची वेंदियूं। दादूअ जी अदालत में हड़ में क़तल कयल 3 ॼणनि जे केस में PPMP सरदार ख़ान चांडियो ऐं बुरहान ख़ान चांडियो खे जवाबदार नामज़द करे छॾियो। सरदार ख़ान चांडियो चयो आहे त फ़ैसिले ख़िलाफ़ हाई कोर्ट वेंदासीं। उमेर बाब अदालत जे फ़ैसिले खे हक़ सच ऐं सिंध जी फतह करार ॾींदे चयो आहे त मक़तूलनि जो आख़िरी सहारो अदालतूं आहिनि। साबित कंदासीं त चांडिया ॿाहिरि मुंहिंजे ॾाॾे वालिद ऐं चाचे जे क़त्ल में मुलविस आहिनि। मोरो वेझो ॻोठु उभरियो। शाह जी रहवासन बेवा पीरसन औरत ज़ैनब साबकी पंहिंजे नुंहुं मिसमात सलमान मिसमात ज़ैनब मिसमात आपी साबकी मासूम ॿारड़नि सां गॾु ॻोठ जे भाउरनि जे ज़ुल्म बिना ॾोह जे पुट खे गिरफ़्तार करे गुम करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जिते हुननि चयो त असांजो नौजवान ज़ुल्फ़कार अली साबकीअ खे बिना ॾोह जे गिरफ़्तार करायो वियो आहे, जंहिंखे 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि। नामालूम हंध ते पुलिस लिकाए छॾियो आहे। जॾहिं त आवाज़ उतारण ते बासर अलाह रखियो साबकी इस्माइल साबकी धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं हू बासर आहिनि। असां ग़रीब मिसकिन आहियूं। हुननि मुतालबो कयो त मज़कूरा माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खणी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। PP शहीद भुट्टो फातिमा भुट्टो ग्रुप पारां शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़ातिलनि जे गिरफ़्तारीअ लाइ मोरो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई, जंहिंजी अॻुवाणी फिदा हुसैन चंड, सरदार हाजी खान समो, सिकंदर अली चंड साहब भुट्टो, अब्दुल हमीद सोलंकी, जाहिद खासकेली, जाहिद भट्टी, नज़ीर अली उर्स सोलंकी, इम्तियाज़ सोलंकी, असगर ज़रदारी, लोंग पावर, फरहान सोलंकी, ममताज़ सोलंकी, अहमद अली ऐं ॿिया करे रहिया हुया। जिते हुननि चयो त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल खे 25 साल गुज़री चुका आहिनि, पर हिन वक़्त ताईं क़ातिल गिरफ़्तार न आहिनि कया विया, जेके आज़ादु घुमी रहिया आहिनि। हुन मुल्क में इंसाफ़ न थी रहियो आहे। हुननि आला अदालतुनि खां मुतालिबो कयो त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾेई इंसाफ़ कयो वञे। मोरो शहर जे गचेरो रोड ते हिकु हफ़्तो संगावती तकरार तां सोलंकी बिरादरीअ जे 2 धुरियुनि में थियल झेड़े में क़तल थियल ॻोठ टपाल जे रहवासी शरफ़ुद्दीन सोलंकीअ जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ऐं कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ सोलंकी बिरादरीअ जे हिकु धुर जो मोरो प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻुवाणी सोलंकी क़ौमी मूवमेंट जो अॻुवान नहमतुल्लाह सोलंकी, अलाउद्दीन सोलंकी, हाजन सोलंकी, इमामुद्दीन सोलंकी, रबद्दीन सोलंकी ऐं ॿिया करे रहिया हुया। जिते हुननि सहाफ़ीअ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो नौजवान शाइर ऐं लिखक शरफ़ुद्दीन सोलंकीअ खे फ़ैसिला लाइ घुराए खेसि गोलियूं हणी बेदर्दीअ सां क़तल कयो वियो आहे, जंहिंजो केस मोरो थाणे ते दाख़िल कयो वियो आहे, पर हिन महिल ताईं मोरो पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो ऐं वॾी रिश्वत वठी क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी फ़रियाद ते असांजे मथां कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिं करे मक़तूल जे वारसनि में ग़म ऐं गुस्से जी लहर छाइजी वई आहे। जंहिं ते हुननि मुतालबो कयो त कूड़ो केस ख़तमु करे इंसाफ़ कयो वञे। शिया उलमा काउंसिल पाकिस्तान नवाब शाह जो इजलास मरकज़ मुर्तज़वी
इमाम बारगाह मोहिनी बाज़ार नवाब शाह में डिवीज़नल सदर मोहम्मद हुसैन चांडियो जी सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में मौलाना अता हुसैन चांडियो, ताहिर अली, गुलाम अब्बास सियाल, मौलाना ज़मीर हुसैन, सफदर अली वासवान, शाहनवाज चांडियो, मौलाना ताज अली इनकलाबी, मौलाना किफ़ायत हुसैन करीमी, मौलाना मोहम्मद आलिम मरी, सैयद जाफ़र अली शाह, सलामत साजिदी ऐं ॿियनि चयो त मरकज़ी विलायत नामी ग्रुप जो फ़िक्र जाफ़र अहल तशय्युद सां को बि तालुक़ न आहे। हू हिकु नशेरी ग्रुप आहे जेको मुल्क में ख़ासि तौर ते सिंध में फ़िरक़े वारियत फैलाइण जी साज़िश करे रहिया आहिनि। हुननि चयो त पाकिस्तान में शिया सुनी सभु गॾिजी रहंदा। मरकज़ विलायत जे गुज़िरियल ॾींहुं निकितल रैली गैरक़ानूनी आहे, जंहिंमें शिया सुनी उलमा जे ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई आहे। हुननि चयो त मज़कूरा तंज़ीम जो सरबराह जानी शाह पुलिस इंस्पेक्टर आहे ऐं हू सिंध में मज़हबी इंतिशार फैलाइणु चाहे थो। STP अॻवान अली नवाज़ कातियार ते तहलके थाणे जे पुलिस पारां मुबैना FIR दाख़िल करण वारे अमल ख़िलाफ़ STP तहलके नवाब शाह पारां शाहनवाज़ कीरियो, सैयद रुस्तम शाह, लतीफ़ राहू, राहिब मक्सी, वकास कीरियो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त STP अॻवान अली नवाज़ मक्सीअ जी ज़ाती ज़मीन ते कुझु कब्ज़ा माफ़िया पुलिस सां मिली करे ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहिनि था, जॾहिं त SHO कब्ज़ा माफ़िया जे ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां असांजे अॻवान अली नवाज़ मक्सीअ ते बिला जवाज़ कूड़ी FIR दाख़िल करी आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुननि मुतालिबो कयो त करप्ट कब्ज़ा माफ़िया जो सातारी SHO सनाउल्ला पहवर ऐं वॾो मुंशी अकबर राहो खे फौरी गिरफ़्तार करे मुअत्तिल करे कानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।